अरे मुतबरा तू असांखे अनफ्रेंड कंदे फेसबुक ते छा थियो साईं? मुतबरा लूसी तू असांखे अनफ्रेंड कंदे के आयो हाँ साईं? मोचरा हाणे इनखे आहे साईं मांखे जेको फेसबुक ते अनफ्रेंड करे छॾियो अथनि। मां जॾहिं सुबुह जो उथियो आहियां त 5000 को हिकिड़ो खुटियल आहे। 4999 मुतबरा मां सॼो ॾींहुं फेसबुक हलाईंदो मां अंधो थी वियो आहियां जे करे तू अनफ्रेंड थो करे। साईं ॻाल्हि त ॿुधो, तव्हां शेपर ईअं फैलिजी विया आहिनि, पेडिस्टल पंहिंजे अॻियां बीठा हुयो छा? मैं मोटरसाइकिल पे उठो वही है मानू के दिसो यार को ते के शर्म साईं मुझी मर्जी आ मां ऐड कया अनफ्रेंड कया मुझी मर्जी आ मुझी आईडिया छो मुतबरा तू अनफ्रेंड कंदे असा मोबाइल वती वन सा हेडो सारो टाइम ॾिनो असा 5000 मानू के ठंदा तो खबर है मुके सौटन फोन कयो तुझे एकड़ो मानू खुटेला यो यो दौर हले तो सोशल मीडिया जो जी साईं सर्वे साहब ॻाल्हि ॿुधायांव हे ॾींहं में 50-60 फोटू तो रखे मां पंहिंजा घर जा भाती तरह नथो ॾिसां जेतिरो हिनखे थो ॾिसां फेसबुक हलायां तो मिसाल थो ॾियांव चांहि पीअण था वञनि न इहो चांहि पीअण वेंदासीं तस्वीर रखनि चांहि पीअण वञूं था गाॾीअ में वेठा आहियूं चांहि जो ऑर्डर था ॾियूं इहो अलॻि अलॻि पोस्टियूं थो अचनि चांहि जो इंतज़ारु था कयूं अञा ताईं आई न आहे चांहि यकीन कयो हाणे चांहि अची वई आहे चांहि सुठी आहे या ख़राबु आहे उन जी अलॻि पोस्ट हूंदी चांहि पी मज़ो आयो हाणे इहे चांहि ते एतिरी पोस्ट आहे मानी खाइणी त तबाह कंदा माण्हू खे वो मुतबर तोखे कहिड़ो हुआ ज़ंगर बिरगर इतराज़ नथो करे उहो एॾा थो वठे मां थोरे घणा तुंहिंजा फोटू त फेसबुक तुंहिंजे चाचे ठाहियो ज़िंगर बर्गर के बाबा ज़िंगर बर्गर ना है वो मार्क ज़िकरबर्ग बाकी न त छा हाणे माना उहो इतराज़ न तोखे मुतबर तू माना हीअं थो करे चांहि जो कोप हथ में सेल्फी हा न साईं सही दौर आहे न दौर आहे माण्हू ॾिसे कुतनि ॿिलनि जा फोटू रखनि था बाक़ी असां पंहिंजो रखियोसीं त छा ॿियो कुतो ॻाल्हाए थो हा साईं इन खां मुछू वठी ॾियो दुकान खे ॿुहारी ॾियां हे वरी मुतबर माशा कुअनि जो कौंसलर लाफ्टर वठे थो साईं लाफ्टर वठी साईं इहे नथो ॾे भला ॿुहारी ॾे मुछू ॾे साईं फड़ी ॾींदो वारनि खे साईं तारीफ़ करा पहिरीं महिमान जो पोइ मां बेस्तो साईं असां अता काज़ी साहब आया साईं अता काज़ी पीर जो ॻोठ खां आयो आहे साईं सर्वेच त न आयो जी सर्वेच सिंधी हक़ीक़त इहा तो जो सरमद सिंधी हूंदो साईं सजण सिंधी सर्वेच सिंधी साहिब जो एॾो वॾो नालो ऐं अॼु माशाल्लाह असां साम्हूं ॾिठोसीं वॾी ख़ुशी थियो साईं तव्हांखे अलाह साईं ख़ुशि करे अल्लाह ख़ुशि रखे साईं हे सुञातो हूंदव ख़बर आहे असां उहे न्याणी जा मदा न आहियूं बाबा ए मुसविर लाशारी मुसविर लाचार मां सुञाणा थो सही मासी मोरा थींदो आहे जो बिल्कुलु ॾाढो सुहिणो हसीन जो आहे न अॼु भउ में ॾाढी रखी आहे उनखे ख़बर त सुहिणा माण्हू हिते ॿिया बि ईंदा असां ॾाढी रखूं मैडम सैयदा उज़मा फंक्शनल लीग जी MP थींदे थींदे रहिजी वई तव्हां छो वोट माण्हू न ॾिनो माण्हुनि खे लानत पए अहिड़े माण्हू खे क़ुर असां वटि हुजे न असां वटि हुजे असां मुर्दनि खे उथायूं ने बाबा वोट ॾिजो मैडम थोड़ा आप घुस गई हमारे इलाके में अगर आप होती ना हम अपने लाशों को उठाते के वोट दो बस गंदे गंदे शक्लों वाले MP बने आप जैसा हसीन मानू अच्छा ऐसा मानू थे यार ऐसे MP बन गए जिनको पता भी नहीं था कि मैं इलेक्शन में खड़ा हुआ हाँ बाकी था हमारे उधर माशाल्लाह हम जिस इलाके में थे ना माशाल्लाह मैं भी उठा था वहाँ से अल्लाह की मेहरबानी से फिर बैठ भी गए हाँ वो तो बैठने के लिए उठता है ना आदमी वहाँ पे हमारा MP जो बना है वो तो सोया हुआ था उसको पता था मारेंगे सुबह को पता चला बस तुम जीत गए वो खुद परेशान हम जीत गए